कुनबुर्डा खां ख़बर शामिल कयूं पिया जान मोहम्मद अब्दो जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले सांगड़ जे अवामी मसइलनि लाइ हिकु सियासी सगारो आवाज़ उथारींदड़ ऐं बलदियाती चूंडनि में सांगड़ जे वार्ड नंबर 12 ते जागीरदारनि ऐं वडेरनि सां एसटीपी जे प्लेटफॉर्म तां बलदियाती चूंड विढ़ंदड़ एसटीपी ज़िलई अॻवान जब्बार जुनेजो बुलंदी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ समेत सिंध जे सियासत में हिकु नई हलचल जी हवा लॻी चुकी आहे। उहा सियासी हवा करप्शन ज़रिए सिंध खे तबाह कंदड़ जागीरदारी निज़ाम खे लोड़े छॾींदी, छो जो हाणे नारनि सां वोट वठण वारो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। सांगड़ जे अवामी मसइलनि जे हल लाइ अॼु बि असां एसटीपी जे प्लेटफॉर्म तां जदोजहद जे अमल में आहियूं ऐं सांगड़ जे अवाम खे जेकॾहिं पंहिंजनि बच्चनि जो मुस्तक़बिल प्यारो आहे त हू जागीरदारी निज़ाम मां निकिरी असां जहिड़नि नौजवाननि जो हिन बलदियाती इलेक्शन में साथ ॾियनि। डॉक्टर कादिर मक्सी क़यादत में अॼु बि सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि थिए थी त उहा ॻाल्हि करप्शन ज़रिए सिंध खे तबाह कंदड़नि खां हज़म न पई थिए, पर उन्हनि खे हाणे इहा ख़बर पइजी चुकी आहे त सिंध जो नौजवान सियासी शऊर जागी चुको आहे।